नाज़रीन, अहम ख़बर शामिल कंदासीं। वफ़ाक़ी पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां CSS 2025 जा नतीजा जारी। नतीजनि में सिंध जे हिस्से ऐं नुमाइंदगी ते हिकु भेरो ॿीहर बहस शुरू थी वियो। मजमूई तौरु 12,792 उम्मीदवारनि इम्तिहान ॾिनो, रुगो 342 कामयाब थिया। कामयाबी जी शरह 2.67% आहे। सिंध रूरल मां 21 ऐं सिंध अर्बन मां रुगो 5 उम्मीदवारी जाइ ठाहे सघिया। अहिड़ी रीत सिंध मां मजमूई तौरु 26 उम्मीदवारनि खे वफ़ाक़ी सर्विसिस में शामिल कयो वियो। पंजाब मां 104 उम्मीदवार, KP मां 21 ऐं बलोचिस्तान मां 10 उम्मीदवार कामयाब थिया। सिंध रूरल जा 17 मर्द ऐं 5 औरत उम्मीदवार लिखत ऐं इंटरव्यू वारे मरहले बाद कामयाब थिया। उन्हनि मां 16 मर्दनि ऐं 5 औरतुनि खे सर्विसिस अलॉट थी सघियूं। सिंध अर्बन जे समूरनि उम्मीदवारनि खे सर्विसिस अलॉट कयूं वियूं। सिंध रूरल मां तारिक हफ़ीज़ मेरिट लिस्ट में 3 पोज़ीशन हासिल कई। सिंध मां कामयाब थियल उम्मीदवारनि में मोहम्मद सरफराज़, अहमद शाह, ज़ीशान अली ऐं शहरयार हारिस बि शामिल। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां CSS 2025 जा नतीजा जारी कया विया आहिनि।